जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। अहम खबर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया त जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। शागिर्दन सिविल सोसाइटी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। अगवान जो चवणु आहे त शागिर्द अगवान गनी अमान के कराची मां खंबे गुम कयो वियो, आज़ाद करायो वञे। अहम ख़बर खां अवांखे अपडेट कयूं पिया। जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। अहम खबर के हवाले से अवांखे अपडेट कयूं पिया। जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। शागिर्दन सिविल सोसाइटी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। अगवान जो चवणु आहे त शागिर्द अगवान गनी अमान के कराची मां खंबे गुम कयो वियो, आज़ाद करायो वञे। अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाही ॾींदा हलूं त जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। शागिर्दन सिविल सोसाइटी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फहद जामरी सां। फहद, छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी बिल्कुलु, शागिर्द अगवान आहे गनी अमान जेको आहे हुनखे शाम आहे कराची मां गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ हिन वक़्तु जामशोरे में जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द थोरे जेके सियासी समाजी गुरू आहिनि उन्हनि इंडस हाईवे ते सिंध यूनिवर्सिटी साम्हूं एहतजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त जेको आहे गनी अमान चाहींदो पंहिंजी नियाणियुनि जे इलाज लाइ अस्पताल वियल हो, पर उते जेको आहे खेसि नामालूम गाॾी सवारनि जेको आहे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन्हनि चयो त संदसि जेके नियाणियूं आहिनि उहे अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे अहिड़े तरीक़े सां गिरफ़्तार करणु मज़मत जोॻो अमल आहे। उन्हनि फौरी तौर ते संदसि रिहाई जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे फहद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। अवांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन इन अहम ख़बर के हवाले से त जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। शागिर्दन सिविल सोसाइटी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। अगवान जो चवणु आहे त शागिर्द अगवान गनी अमान के कराची मां खंबे गुम कयो वियो आहे, आज़ाद करायो वञे। जामशोरे में शागिर्द अगवान गनी अमान की गिरफ्तारी खिलाफ शागिर्दन एहतजाजी मुजाहिरो कियो आहे। शागिर्दन सिविल सोसाइटी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो। अगवान जो चवणु आहे त शागिर्द अगवान गनी अमान के कराची मां खंबे गुम कयो वियो, आज़ाद करायो वञे।